हाय छा कजे दिल जे पुरशोक दिलासन ते हले आयासीं सूं हवारनि जे सलामन ते हले आयासीं न हलियो कंहिं बि शहनशाह जो फरमान असां ते नी हवारनि जे नियापन ते हले आयासीं। अस्सलाम वालेकुम जी। अवां सभिनी खे दिलि जी गहरायुनि सां जेके हिन वक़्तु मूंखे ॾिसनि पिया ॾेह तोड़े पर ॾेह में ऐं हिन वक़्तु जेके हिन वक़्तु ॾिसनि पिया जेके न पिया ॾिसनि उन्हनि सभिनी खे दिलि जी गहरायुनि सां राजा मेमण जे तरफ़ां ईद मुबारकूं। सो जिथे हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं बिल्कुलु जॾहिं पासे में सुहिणी हूंदी आहे त दिलि चवंदी आहे त पोइ सुहिणीअ खे वरी को होस्ट जो वरी जेको आहे ज़िम्मेदारियूं बि ॾिनियूं वञनि। सो सुहिणी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा तव्हांखे बि ऐं तव्हां ॾिसंदड़नि खे बि दिलि जी गहराइनि सां खोड़ खोड़ ईद जे ॿिए ॾींहं जूं वाधायूं टियों ॾींहुं आहे जी ईद जो टियों ॾींहुं निंड मां जल्दी आहे असांखे छा जो हर ॾींहुं जॾहिं असां प्यारनि सां मिलंदा आहियूं न हर ॾींहुं ईद जो लॻंदो आहे। अच्छा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो सुहिणी मां बचपन खां वठी नंढे हूंदे खां जॾहिं खां प्राइमरी में पढ़ंदो आहियां तव्हांखे ॾिसंदो पियो अचां इहा सुहिणी आहे सुहिणी आहे सुहिणी आहे तूं छो पोड़ी कोन थी थी? तुंहिंजी नज़र जो कमाल आहे एक्चुअली। हा ऐं ॿियो जेको वॾा चवंदा आहिनि त जेके एमाल हूंदा आहिनि बूथ ते नज़र ईंदा आहिनि। वाह 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 ऐं उहे फ्रेश रखंदा आहिनि सदाईं। चलो ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो ऐं ईद जो मौक़ो आहे ख़ूबसूरत मौक़ो आहे। हिन मौक़े ते ख़ूबसूरत माण्हू ख़ूबसूरत आर्टिस्ट ख़ूबसूरत चेहरा हिन वक़्तु असां सां गॾु आहिनि ईद जो टियों ॾींहुं ऐं बिल्कुलु आई होप त तव्हां जेका ईद जा 2 ॾींहं हुया उहे ॾाढा इंजॉय कया हूंदा। ईद जो टियों ॾींहुं बि तव्हांखे इंजॉय करिणो पवंदो मजबूरी आहे तव्हांजी छो त मां वेठो आहियां ऐं मजबूरीअ में कॾहिं कॾहिं माण्हू मां बि गॾु वेठी आहियां। हा थोरी देरि जे लाइ ईअं न चओ इंजॉय कंदासीं गॾिजी छो त मां बि वेठी आहियां। असल में अंब जेको लहंदो आहे न उहो साल में हिकिड़ो दफ़ो लहंदो आहे। अच्छा असां त सॼो अंबड़ियूं आहियूं ऐं कचियूं पकियूं इहो हिते ई आहियूं। सो ईद जे ॾींहुं सयूं बि ठहियूं हूंदियूं माशाल्लाह ऐं काफ़ी माण्हुनि ज़बरदस्त तरीक़े सां ईद विश बि कई हूंदी जेके रुठल हूंदा उन्हनि खे परचाए पर मां चवंदो आहियां जेके रुठल हुजनि उन्हनि खे परचाए न माण्हू त बहितर आहे। न परचाए त बहितर मोहबत वधंदी आहे प्यार वधंदो आहे। हुन शाइर चयो आहे त हिन साह ते वे साहु कजे त कीअं कजे कंहिं चुलबुले सां चाहु कजे त कीअं कजे इहा पक अथमि त हू परची वरी रुसी वेंदो पोइ कुझु घणनि जे लाइ ठाहु कजे त न पर हाणे इहा त ग़लति ॻाल्हि आहे त ख़बर आहे त को परचंदो कोन त असां हुनखे परचायूं बि न कोशिशि बि न कयूं। चलो इन ते वधीक कंटिन्यू रखंदासीं पर महिमान असांजा ॾाढा ख़ूबसूरत मौक़ा आहिनि असां सभिनी खे ॾिसनि पिया ऐं मूंखे लॻे थो त हे जेके रसगुल्ला पिया आहिनि साम्हूं जेकॾहिं थोरी देरि असां कईसीं उन्हनि जो तारीफ़ कराइण में लेट कईसीं त इहे रसगुल्ला असांजे मुंहं में हूंदा ऐं उहे पाण खाराईंदा असांखे। पंहिंजो हथ बंदि कयो असांखे वारो ॾियो। तो असांजी जेका अॼु किंग वारी जेका सीट आहे जेको असांखे मस्तु कंदो जेको माहौल खे ठाहींदो छो त बादशाह वारी जेका सीट हूंदी आहे उहा हिकिड़ी हूंदी आहे ऐं बादशाह जॾहिं बि कंहिं महफ़िल जो हूंदो आहे त उहो महफ़िल खे मचाईंदो आहे। सो उन माण्हूअ जे लाइ तारुफ़ जे लाइ मां ज़रूरु इहो चवंदुसि त महफ़िल जो मोर आहीं तूं महफ़िल लुटे छॾींदे सुरनि जा कात दिलियुनि ते तूं दिलियूं वढे छॾींदे तुंहिंजे आलाप सां थी झूमे ई दुनिया सारी अहिड़ा ई गीत सुहिणा तूं हिते चिटे छॾींदे। त अव्हांजी ताड़ियुनि में न पर अव्हांजी मोहबतुनि में अव्हांजी चाह में अव्हांजी नज़रुनि जी ख़ुशियुनि में असांजो ॾाढो प्यारो आर्टिस्ट असांजे ख़ूबसूरत KTN जो बल्कि सिंध जो तमामु प्यारो आवाज़ जंहिं तमामु ज़बरदस्त गीत ॾिना असांजी सिंध धरतीअ खे ऐं सूफ़ीअज़म हुजे त सूफ़ीअज़म में बि हुनजो ॾाढो ज़बरदस्त नालो ऐं ज़बरदस्त तरीक़े सां। सो आसिफ़ सियाल असां सां गॾु आहे। आसिफ़ भाउ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम ऐं ईद मुबारक सोनी पारस ऐं राजा मेमन। अच्छा हिकिड़ो इत्तेफ़ाक़ न थी वियो आहे त कारा कपिड़ा आहिनि वरी असां ॿियनि महिमाननि जो बि तारीफ़ कराईंदासीं त राजा आसिफ़ खे बि ब्लैक कपिड़ा आहिनि मूंखे बि इत्तेफ़ाक़ थियो आहे। असल में नेचुरली ख़ूबसूरती जेका आहे उहा मुंहुं में आहे। माण्हू तव्हांखे हर भेरो कढणी थी पए ख़ूबसूरती पंहिंजी असां सुहिणा आहियूं असां कारो वॻो पायूं असां इन जे करे तव्हां इहा कारे वॻे जी ॻाल्हि कंदव साईं खां पुछंदासीं तव्हां ॻाल्हि करे छॾी न तारीफ़ में छा ॻाल्हायां हाणे वधीक न बाक़ी कारो वेस त ॾाढो तव्हां सोचियो जेकॾहिं मां पाए अचां अॼु कारो वॻो त तव्हांखे त केरु ॾिसे ई कोन। हलो इहा सुठी ॻाल्हि आहे इहा तमामु घणी सुठी ॻाल्हि आहे त मुंहिंजो माण्हू पंहिंजो पाण खे वणे थो पर ॿिया महिमान बि सुहिणा ॾाढा सुहिणा ॾाढा हेॾे सुहिणा आहिनि हेॾे किथे आहिनि सुहिणा हेॾे बि आहिनि थोरा हेॾे हिन पासे हलूं हेॾा वरी मां थोरो ॿुधाईंदी हलां हा त हिन पासे केरु आहे जेकॾहिं तव्हां मोकल ॾियो प्लीज़ छो त राजा ॻाल्हाइण ॾींदो ई कोन्हे को मूंखे ख़बर आहे मां बि कोन ॻाल्हाइण ॾींदी आहियां। मेज़बान जो कमु ई इहो आहे ऐं मज़ो बि इन में ईंदो आहे एक्चुअली मज़ो बि इन में ईंदो आहे। हिन पासे जेका असांजी भेण वेठी आहे औरतूं न्याणियूं छोकिरियूं जॾहिं कंहिं फील्ड में अचनि थियूं त हिकिड़ो वॾो हुन लाइ टास्क हूंदो आहे
वॾो उन्हनि खे माना जाखोड़ करणी पवंदी आहे। हेॾा असांजी सीनियर सहाफ़ी बि आहे, टीवी ते प्रोग्राम्स बि कया अथसि ऐं फील्ड में रिपोर्टिंग बि करे थी। फील्ड में रिपोर्टिंग करणु हिकिड़ो वॾो टास्क आहे कंहिं छोकिरी जे लाइ। ऐं मुंहिंजी माइटणी आहे ऐं हा अॼु ख़बर पई आहे मेमण बि आहे, मुंहिंजा नानाणा बि मेमण आहिनि। अच्छा हरू भरू जेको आहे माना किथे न किथे असांजी फुफी हुई जेका उहा फुफी असांजी मेमुणनि जे आस न हरू भरू कान्हे का रिश्तेदारी राजा हरू भरू न मेमणा मुंहिंजी अम्मा मेमणा ॾिसंदी हूंदी डरकारींदी। ठीकु आहे मुंहिंजी अम्मा मेमणा। सो ताशवेन तव्हां भली कार कयूं था, ईद जूं वाधायूं। थैंक यू सो मच। खोड़ तव्हांखे 3 ॾींहं ईद जो आहे, पाण गॾु थिया आहियूं। हाणे वरी राजा खे कोन ताशवीन खे भली कार चला ताशवीन कीअं आहियो? थैंक यू मां बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿिन्हिनि खे बि ईद जूं खोड़ सारी मुबारक हुजनि। ॿिया बि तव्हांखे ॾिसनि पिया उन्हनि खे बि ॾेई सघो था। ॾिसण वारनि खे बि ईद मुबारक हुजे। चलो गुड ज़बरदस्त थैंक यू। उन सां गॾु असां ॿियो ज़बरदस्त लेखक आहे असां सां गॾु। ऐं छो त जॾहिं सिटूं के लिखंदो आहे जॾहिं के ड्रामे जूं या उन जूं त उन में जेको जादू हूंदो आहे उहो राइटर जो ई हूंदो आहे। छो त लिखी त हर को वेंदो आहे पर जेको जादू ई जेको उन में निज़ाम हूंदो आहे उहो राइटर जो हूंदो आहे। सुठे तरीक़े सां लफ़्ज़ जी जेका हणमार कंदा आहिनि ॾाढी शकूर असां सां गॾु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ईद मुबारक तव्हांखे। खैर मुबारक हूं तव्हांखे। चङा आहियो भला आहियो? महिरबानी लख कुर्ब। अहिड़ी महांगाई में कीअं ख़ुशि आहियो तव्हां? ॾाढा ख़ुशि आहियूं माशाअल्लाह। चलो ख़ुशि हुजो आबाद हुजो। ऐं हुन सां गॾु गॾु असांजा तमामु ज़बरदस्त एवर ग्रीन सदाबहार आर्टिस्ट जंहिंखे चइजे मां तमामु ज़बरदस्त मुंहिंजो दोस्त बि आहे ऐं अलाह साईं हुनखे हयात ॾिजे। ऐं एवर ग्रीन चवंदुसि मां हुनखे। हिन वक़्तु बि उहो मॉडलिंग कंदो आहे त उहो ई वक़्तु यादि ईंदो आहे जॾहिं हुन स्टार्ट कयो हुयो। ऐं हिन वक़्तु बि उहो एक्टिंग कंदो आहे त उहो ई वक़्तु यादि ईंदो आहे जॾहिं हुन स्टार्ट कयो हुयो। ऐं जेकॾहिं होस्टिंग करे आई होप त हू ज़बरदस्त असांखां वधीक सुठो होस्ट थी सघे। सुठो ॻाल्हाईंदो आहे ऐं मूंखे ख़बर आहे त हू केतिरो सुठो ॻाल्हाईंदो आहे। ॾाढो ज़बरदस्त ॻाल्हाईंदो आहे। मुस्तफ़ा अब्बासी असां सां गॾु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि लॻा पिया हो? वेलकम। ॾाढा सुठा पिया लॻो अॼु माशाल्लाह। थैंक यू। हमेशह लॻंदा आहियूं तव्हां वांगुरु। अॼु वरी मूंखे तमामु सुठा पिया लॻो कारो वेस वरी वास्के। थैंक यू थैंक यू। ख़ुशि आहियो? ईद मुबारक तव्हांखे। ख़ैर मुबारक तव्हांखे बि मुबारक हुजे। तमामु सुठी होस्टिंग था कयो। थैंक यू वेरी मच। अच्छा जी हुन सां गॾु गॾु असांजो तमामु ज़बरदस्त डायरेक्टर असांजो PTV हुजे या सिंधी जेके बि मुख़्तलिफ़ चैनल्स आहिनि KTN हुजे त मुंहिंजो उन सां जेको रिश्तो आहे उहो 2005 खां वठी आहे। 2005-6 खां वठी दोस्ती जो बि रिश्तो आहे। थोरो उन वक़्तु दुश्मनी थी असांजी शुरू में, पोइ असांजी दोस्ती थी। स्टार्ट असांजो जहिड़े खां थियो ॾाढो ख़तरनाक क़िस्म जो जहिड़ो। ऐं उन वक़्तु मां कंहिं तंज़ीम में हूंदो हुउमि एॾा वॾा मूंखे हिन जी ख़बर न हूंदी एक्टिंग छा पियो थिए एॾा वॾा। पर उन डायरेक्टर मूं सां कई बि त ॾाढी हुई। उहा ॾाढी जुठ ॿुधाइणी न आहे हिते पर गुनहगार सीरियल तॾहिं करे पियो उहो डायरेक्टर। ऐं ॾाढो उन खां पोइ वरी मुंहिंजी दोस्ती जॾहिं उन सां अहिड़ी थी जो दोस्ती अहिड़ी थी जो काफ़ी अरसो असां गॾु रहियासीं हिकिड़े कमरे में हिकिड़े रूम में। तो महमूद मीर जा तसां करे। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। महिरबानी। तव्हांखे साईं चवां पियो त बेइज्जती महसूस कोन पिया कयो? न सर न तव्हांजे बात मां जेको तव्हांखे ॾिसी असां जेको बेइज्जती महसूस कयूं था। असां एतिरा दोस्त आहियूं त पर इहो 2005 वारी ॻाल्हि जेका आहे उहा क्लियर अॼु कजो। अल्लाह न करे केरु पुछे बि न त न ॿुधाईंदुसि। काफ़ी ॻाल्हियूं आहिनि जेके मूंखे ॿुधाइणियूं पवंदियूं। तव्हांखे ईद मुबारक। तव्हांखे बि KTN जी सथ खे ऐं पूरी सिंध खे पूरे पाकिस्तान खे ईद मुबारक। ऐं महमूद जे लाइ मां ज़रूरु चवंदुसि महमूद जी तमामु ज़बरदस्त मां चवंदुमि तारीख़ी कमु आहे सिंध जे लाइ ऐं तमामु ज़बरदस्त क़िस्म जा ड्रामा ॾिनई। ऐं मुंहिंजे ख़्याल सां मुंहिंजो ॾाढो फेवरेट ड्रामो हूंदो हो जॾहिं हिन गुनहगार कयो। साईं यारमूद शाह हुयो ऐं हुन में अपोज़िट में असद कुरैशी हो। हा असद कुरैशी ॾाढो ज़बरदस्त ड्रामा। ॾाढो ज़बरदस्त को होस्ट जॾहिं वेठी हूंदी आहे त ज़रूरी हूंदो आहे त उनखे थोरो इशारो ॾिबो आहे हाणे तोखे बि हक़ आहे तूं ॻाल्हाए। जी तव्हां ॾिवाल मां पाण ई हेॾा थी अची वञा त मां महमूद जे हवाले सां ज़रूरु ॿुधाईंदी हलंदसि त PTV ते जॾहिं मुंहिंजो अचणु शुरूआति में थियो हुयो त असिस्टेंट हूंदा हुया ऐं स्क्रिप्ट खणी मूंखे सम्झाईंदा हुया त डायलॉग डिलीवरी छा थींदी आहे। ऐं ओचितो जेको आहे सो हिकिड़े सीन में मां बेहोश बि थी वियसि ऐं ज़हीर वारा सभु ओचितो थी वई हुयसि। ज़हीर खे यादि हूंदो। हाणे इहे ई असांजा कम हूंदा आहिनि। असीं ॻाल्हाइण कोन ॾींदा आहियूं हिक ॿिए खे। न राजा मूंखे ॻाल्हाइण ॾींदो न मां राजा खे। पर ख़ैर असांजी मोहबत सभिनी सां ॻाल्हाईंदासीं। कंटिन्यू कंदासीं प्रोग्राम खे पर शुरूआत थी आहे आगाज़ थियो आहे त मां कंहिं रिक्वेस्ट कंदुमि आसिफ खे त कंहिं सूफ़ी कलाम सां हिन ट्रांसमिशन जो आगाज़ कजे त वाह वाह थी वञे। बिल्कुलु
ॾींहुं अहिड़ो आहे हाँ, कि ये ना सूफी कलाम चवंदा आहिनि त सूफीइज़म खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे, पर जेको माण्हू सूफीइज़म खे सम्झी वियो उहो दुनिया खे सम्झी वियो, काइनात खे सम्झी वियो। मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त जेकॾहिं तव्हांखे सूफी कलाम सां आगाज़ कंदो त वाह वाह थी वेंदी। वधीक तव्हां बादशाह जी सीट ते पाण वेठा हो, तव्हांजी जेका दिलि चए। न बादशाह जेको आहे सो वाकई में, ऐं जेको आहे इहे जेको मंच आहे जिते सभु वेठा आहियूं सभई बादशाह पिया लॻूं, ऐं बिल्कुलु सूफ़ी राणियूं नथियूं नज़र अचनि, माना शहज़ादियूं ई राणियूं जिते बादशाह राणियूं त हूंदियूं न, घटि इन जे करे जहिड़ो नथी पए। ईअं न चयो, काश कढे छॾे सभिनी खे जी। असल कणू ता तुम होया, असल कणू ता तुम होया, मैं गुम 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 होया, ओ साइया गुम होया। अल्लाह विचू बंदा बनिया, अल्लाह विचू आदम बनिया, अल्लाह विचू बंदा बनिया, हो अल्लाह विचू आदम बनिया, ज्ञान सचल ता तुम होया, ज्ञान सचल ता तुम होया, मैं गुम 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 होया, ओ साइया गुम होया, ओ मालिक गुम होया, गुम होया। सचो सदा जी वे
वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त छा ॻाल्हि कजे मां थोरो कुझु जुमला दिलि जी चए जी प्लीज़ आसिफ़ बाक़ाइदा ये कैफ़ियतूं हुयूं ये उहे कैफ़ियतूं आहिनि जॾहिं असां कंहिं इबादत में रूहानी इबादत में गुम थी वेंदा आहियूं हिन वक़्तु माहौल तव्हां अहिड़ो ठाहे छॾियो ॼण असां कंहिं अहिड़ी दरगाह ते वेठल आहियूं जिते असां कंहिं इबादत में आहियूं ऐं गुम आहियूं माशाल्लाह ज़बरदस्त ॻाल्हि कई सुणी मां हमेशह ॻाल्हि कंदो आहियां त सिंध जेका आहे सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं हिन धरतीअ ते जेके बि आर्टिस्ट आहिनि स्पेशली जॾहिं हू सूफ़ीअज़म खे तरजीह घणी ॾींदा आहिनि त उन्हनि जो मर्तबो उन्हनि जो मान हिकिड़ो अलॻि ई हूंदो आहे त इन जे करे मां रिक्वेस्ट कई आसिफ़ खे आसिफ़ ॾाढो ज़बरदस्त कलाम हज़रत सचल साईं जो कलाम चयो ऐं बिल्कुलु इहा हक़ीक़त हुई अखियूं बंदि हुयूं मुंहिंजूं ऐं ईअं पियो लॻो त कंहिं दरगाह ते आहियूं ऐं दरगाह ते कबूतर उॾामनि पिया ऐं कबूतरनि जे साम्हूं असांजे हिकिड़ो आवाज़ आहे उहो आसिफ़ सियाल जो आवाज़ आहे ऐं आसिफ़ सियाल असांखे बिल्कुलु उन मंज़िल ते उन जॻह ते पहुचाए छॾियो आहे सो हिन वक़्तु इहा अहिड़ी कैफ़ियत आहे जो ब्रेक वठिजे पाण खां कुझु बि मतिलबु अॻिते प्रोग्राम हलंदो कोन नंढो ब्रेक था हटूं ब्रेक खां वरी वापसि थो अचां असांजी पूरी टीम असां मां गॾु आहियूं सोणी बि मूंसां गॾु आहे अॼु पहिरियों दफ़ो सोणी का मूंसां गॾु आहे जंहिंजो नालो बि सोणी आहे जंहिंखे ॻाल्हाइण ई कोन थो ॾे जंहिंखे मां जी मूंखे ख़बर आहे कटे छॾींदा छो ॻाल्हाइण कोन थो ॾे एडिट करे कटे छॾींदा नंढो ब्रेक था हटूं ब्रेक खां वरी वापसि था अचूं केॾांहुं न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम जी अगेन खुश आमदीद भली कार ऐं ॾेह तोड़े पर ॾेह में जेके जेके हिन वक़्तु असांखे ॾिसनि पिया उन्हनि सभिनी खे ईद जो टियों ॾिहाड़ो मुबारक हुजे ऐं आई होप त तव्हां बिल्कुलु इंजॉय कंदा हूंदो असांजी ट्रांसमिशन खे अञा त चवंदा आहिनि त अभी तो मोहब्बत का आगाज़ है अभी तो मोहब्बत का अंजाम होगा बिल्कुलु ऐं मोहबतुनि जी ही जेका शुरूआत आहे जेका 3 ॾींहंनि खां हली रही आहे असांजी दुआ आहे त इहा सदाई रहे बिल्कुलु हर ॾींहं खे पूरी कॾहिं पूरी न करणु ॾिजां राजा मूंखे ॻाल्हि ठीकु आहे सो मां त पूरी कंदसि मुंहिंजे ख़्याल सां असांजी जेकी न न राजा असांजो हिकिड़ो उहो होस्ट आहे माशाल्लाह नो डाउट इन में को शक कोन्हे जेको उत्साह आहे नौजवाननि जे लाइ उत्साह आहे ऐं उनखे ॾिसी करे नौजवान ख़ुशि थींदा आहिनि ऐं उन्हनि में एनर्जी ईंदी आहे राजा सो वी लव यू असां सभु प्यार कंदा आहियूं हाणे मां पंहिंजी ॻाल्हि पूरी कयां हाणे कोन बॉक्सिंग में ताड़ो मिलाईंदा त ताड़ो मिलायो त वरी मां ॻाल्हायां ताड़ो मिलायो न बिल्कुलु तव्हां ॻाल्हायो भली ॻाल्हायो मुंहिंजी ॻाल्हि तव्हां कटे छॾी आहे ॻाल्हि पूरी कयो न ॻाल्हि मूंखे यादि आहे त ही हर ॾींहं खे जेकॾहिं पाण ईद जो ॾींहुं सम्झंदासीं ख़ुशीअ जो ॾींहुं सम्झंदासीं हर ॾींहुं ईद जो आहे इहो तॾहिं मुमकिन थी सघे थो राजा जॾहिं असांजे दिलनि में नफ़रतूं न हूंदियूं असांजे दिलनि में मोहबत मां हमेशह हर प्रोग्राम में इहो ई चवंदो आहियां त ख़ुशियूं विरायो मोहबतूं विरायो ज़िंदगी तमामु घटि अथव हिकिड़ो साह जो झटको अचे थो न त माण्हूअ जी शनाख़्ती ख़तमु कहिड़ो राजा कहिड़ो मुस्तफ़ा अब्बासी कहिड़ो महमूद मिर्जत चवंदा हुआ या मैयत पई दवे त खणी वञो इहे ई आहे सो मोहबतूं विरायो प्यार विरायो सो प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं ख़ूबसूरत आर्टिस्ट ख़ूबसूरत डायरेक्टर ख़ूबसूरत राइटर ख़ूबसूरत जर्नलिस्ट मतिलबु हिकिड़ो मिक्स जेको आहे सो हिकिड़ो गुलदस्तो असांजे विच में आहे ऐं अव्हां जे साम्हूं आहे त ज़रूरु उन्हनि सभिनी मां कुझु न कुझु असां वठंदासीं मुस्तफ़ा अब्बासी ईद हीअ हिन वक़्तु हले पई 2022 जी ईद आहे तव्हां बचपन ऐं नवाब शाह जूं गलियूं नवाब शाह जूं घिटियूं तव्हांजो ॻोठु उहे ईदूं कहिड़ियूं ज़बरदस्त हूंदियूं या ही ईदूं तव्हांजूं ॾाढियूं ज़बरदस्त आहिनि छो त उन वक़्तु असां ख़र्ची वठंदा हुआसीं हिन वक़्तु असां ख़र्च ॾियूं पिया राजा सिर्फ़ु ख़र्चनि ताईं न अचिजे पर उहे ईदूं जेके पंहिंजे वॾड़नि सां गॾु हूंदियूं ऐं सुबुह जो वालिद साहिब जो उथणु ऐं सख़्ती करणु त बाबा उथो उथो जल्दी ईद नमाज़ जे लाइ तयारु थियणो आहे वींजो उन आवाज़ खे मां ॾाढो मिस कंदो आहियां छो त हिन वक़्तु को बि उथारण वारो न हूंदो आहे उन जॻह ते पाण अचिणो पियो आहे ऐं पंहिंजे नंढड़नि खे उथारणो पवंदो आहे उथो उथो ईद नमाज़ ते हलणो आहे हींअर ॾिसो पिया सुणी त पाण अहिड़ो थी वियो आहे जो ईद जी सॼी राति असां जाॻंदा आहियूं पिया सुबुह नमाज़ पढ़ी पोइ हाणे सुम्हूं त ईअं ई आहे न ईअं न आहे छो त जंहिंखे ईद जे ॾींहं जी अहमियत ख़बर आहे ऐं उन जे सवाब जी ख़बर आहे उन जे लवाज़मात जी ख़बर आहे ऐं ईद मेल जोल जो नालो आहे छो त ईद जॾहिं असां ईदगाह में गॾु था थियूं जीअं मस्जिद आहे मस्जिद खां पोइ जामिया मस्जिद आहे जामिया मस्जिद खां पोइ ईदगाह आहे त हिकिड़ो अहिड़ी शइ आहे जंहिंमें तव्हां मेल मिलाप रखो उन ॾींहं ते नफ़रतूं बुग़्ज़ कीनो हसद सभु शइ खे परे करे ऐं उन ॾींहं ते गले लॻणो आहे गले लॻणो ई इनजे करे आहे त तव्हांजे अंदर में कंहिंजे लाइ बुग़्ज़ न हुजे ऐं उन खां पोइ जेको सयूं खाइण जो मज़ो ईंदो आहे न त उहो लवाज़मात बि सयूं प्लस हीरो सयूं सीरो खीर वारियूं सयूं खीर वारी सयूं इहे मशहूरु आहिनि माना मां त ॾाढो अॼु दिलचस्पी सां खाईंदो आहियां ऐं अलाह जो शुक्र आहे त ॾाॾीअ खां वठी ज़ाल ताईं असांखे मिलंदियूं थियूं अचनि छा कजे महमूद मीर जा त टंडो अलाए यार जूं यादूं कोई बचपन जूं यादूं असां सां शेयर कयो
ऐं बचपन जूं ईदूं जेके आवाज़ जेकी गुज़रियूं उहे थोरी शेयर कजो प्लीज़। बस बचपन में ज़ाहिरी आहे ज़िम्मेवारियूं कोन हुयूं। शरारती हूंदा हुआ? न शरारती। हाणे आहे हाणे आहे हाणे आहे हाणे तव्हांखे ॾिसी ॾिसी थी आहे। हाणे ज़िम्मेवारियूं आहिनि त जेको मां मुस्तफ़ा ॻाल्हि कई त वालदेन जेको आहे उन्हनि जी जेका ज़िम्मेवारी तॾहिं हुई, हाणे वरी असांजी ज़िम्मेवारी थी वई आहे। त ज़ाहिरी उन्हनि ईदनि में हाणे फ़र्क़ु आहे इलाही। वाह वाह। डायरेक्टर न हुजो आहे त छा हुजो आहे? डायरेक्टर न हुजां त पोइ छा कुझु न कुझु त थिया। न पर छा अच्छा पर वरी अच्छा जे मां डॉक्टर हुजो आहे, वकील हुजो आहे। हिकिड़ो मिनट राजा जेकॾहिं होस्ट न हुजो आहे त छा हुजो आहे? मां क्रिकेटर हुजां। वाह वाह। मूंखे इंजीनियरिंग जो शौक़ु। इंजीनियरिंग जो शौक़ु हुयो। उन खां पोइ तव्हां वज़ीर आज़म थियो? मां पहिरीं तव्हांजो घरु ठाहियां। पहिरीं तजुर्बो जेको हुते आहे माना मिस्त्री राज़ो थी आहे। राज़े में ॻाल्हि कर बाबा। हे त मसलो आहे। ॾिसी लो इंजीनियर राज़ो ई हूंदो आहे न। ठीकु आहे राज़ो ई सम्झ तूं। इहो न ॿुधाई त चई पहिरियों घर तुंहिंजो ठाहियां पोइ केटीएन ते न्यूज़ में आख़िरी पई। अच्छा इहा ॻाल्हि वाकई सां कोन ॿुधी सी। न इहो सवाल न राजा अञा सवाल अॻिते करे हा त मां ख़तम ई करे छॾियां। ख़बर आहे न नेचर जी। आसिफ खां बि इहो सवाल आहे। आसिफ जेकॾहिं तव्हां सिंगर न हुजो आहे, गायक न हुजो आहे त छा हुजो आहे? यार मां जेकॾहिं तसवुरु कयां की एफर्ट हणा ऑप्शन पोइ बि रखां छो मुंहिंजो बि माना स्पोर्ट्स जी तरफ़ इलाही रहियो आहे ऐं बाक़ी आर्ट सां रिलेटेड कुझु न कुझु मूं वटि हुजे आहे लाइक आर्किटेक्ट हुजां या जेको आहे माना तख़लीक़कार हुजो आहे। कुझु न कुझु वाह वाह। तव्हां खां बि इहो ई सवाल जीअं नवाब शाह ऐं टंडो अलायार जूं यादूं त मोरे जूं बि यादूं छो त मोरो मुंहिंजो बि शहर आहे। नौशरो फिरोज़ हाणे मां चवां मुंहिंजो बि शहर आहे त मोरे जूं यादूं कुझु शेयर कजो। बचपन जूं गलियूं, मोरो, भॼ, डुक, उहे दोस्तियूं, उहे नंढड़ा सोट मासात, उहे छोकिरियुनि खे लालड़ियूं ऐं सोणीअ जहिड़ी लालड़ियूं पर्स पुले ते लालड़ियूं त मां न ॾिठियूं। असां वटि एक्साइटमेंट एॾी हूंदी जो लालड़ियूं राजा नंढड़े हूंदे खां ई नाटी अथव। मां त छोकिरियुनि जी स्पेशली ॻाल्हि ॿुधायां। छोकिरियूं असांजे ॻोठ में हूंदा कज़नूं वज़नूं चाचे जूं धीअरूं फुफीअ जूं धीअरूं फलाटी तयार थी सुबुह काॾे थी वञूं। अब असां बि मेले हर ॻोठ में वरी मेलो लॻंदो आहे ईद ते। असांजे ॻोठ में मेलो लॻंदो हुयो। अब लालड़ी ईअं हणियूं ईअं हिते गुलाबी गुलाबी कयो वरी पर्स ईअं कुले में चोटियूं पायो इहो बाबा इहे वञे केॾे पियो बाबा वञी मेले ते। अब चाचे घणे मां घणी वरी ख़र्ची वठनि उहे पर्स में लिकाइनि सॼी राति मेहंदियूं हणनि ऐं असां बि हणंदा हुआसीं मेहंदियूं छोकिरा बाबा असां बि हणंदा हुआसीं। असां बि ॻाढ़ा थींदा हुआसीं दिमाग़ ते। तो इहे बचपन जूं ईदूं। बिल्कुलु बचपन एक्साइटमेंट ॾाढी हूंदी ऐं जॾहिं तव्हां तयारु थींदा हो ख़ासि करे न त उहा तयारी असल ईद जो जेको चइजनि वाइब्स जेके हूंदियूं आहिनि असल उहे हूंदियूं आहिनि फील करण वारियूं ईद खां ई अॻु में ई जॾहिं तव्हां कपिड़ा वठो था सिबरायो था कहिड़ो फैशन हले पियो कपिड़नि जो ड्रेस जो कॉटन हले पई मुंहिंजा कपिड़ा वधीक सुठा शूज़ तव्हां राति जो तयारु करे रखो था पोइ सुबुह जो थी तव्हां फ्रेश थी मुनफ़रद लॻण जी कोशिशि कंदा मोहबत वरी उहे कपिड़नि पाइण वारो जेको उहा असांजी जेके कोशिशूं हूंदियूं असांजी जेके हूंदियूं पोइ उहे ईद नमाज़ पढ़ी करे जेके रस्म रवाज असांजी जेका आहे बिल्कुलु उहे ख़र्चियूं भले तव्हां आम ॾींहंनि में तव्हांखे एक्स्ट्रा मिलंदी हुजे पर उन ॾींहं में मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां नाज़रीन सां बि शेयर कंदुसि त बचपन जॾहिं असांजो हूंदो हो त असां एतिरो हूंदी वाक़ई जीअं ॻाल्हि कई एक्साइटमेंट में हूंदा हुआसीं यार सुभाणे ईद आहे ज़बरदस्त। असांखे ईद जी राति बाबू वरी असांखे बूट वठी ॾींदो आहे बाबा हलो मूंखे हिकिड़ो बाबू बूट वठी ईंदो आहे बाटा जो बूट सभिनी खे वठी ॾींदी। सो पाठो जेको हुनजो हूंदो आहे बूट जो उहो किथे हुन उछलाए छॾियो जेको असांजो नौकर हुयो हुन उछलाए छॾियो बूट ईअं थैलीअ में खणी आयो पाठो फाटी वियोसि। सुबुह जो उथुम पाठे वारो बूट खपे ईद बूट खपे पाठे वारो बाबा उहा ईद ई मूं न कई रोई रोई त एतिरो असां हूंदा हुआसीं मतिलबु पंहिंजे बचपन में एतिरो जोश वलवल हूंदो आहे। छा ताशफीन ॾे बि थोरो अचूं था असां घणो था अचूं न मूंखे ॻाल्हाए नथो थे मां पाणे खिची वञा न मां छा कयां छा कजे छा कजे छा कजे मोहबत कजे प्यार कजे बिल्कुलु मोहबतूं त असांजूं आहिनि तव्हां सां।
जी ताशविन तव्हां माशाल्लाह सुठो कमु कयो आहे थोरे ई वक़्त में तव्हां हिकिड़ो नालो बि ठाहे छॾियो आहे तव्हांखे मां भाए थी ॾियो घणो वक़्तु कोन थियो आहे पर थोरो वक़्तु थियो आहे न तव्हां नालो सुठो ठाहियो आहे थोरो सां शेयर कयो पहिरियों वारो पंहिंजो वक़्तु ऐं हाणे वारो वक़्तु पोइ वरी ईद जी ख़ुशी बि शेयर कजो न जी बिल्कुलु पहिरियों वारो वक़्तु तव्हां सां शेयर कंदमि त KTN स्टार्ट थियो हो तॾहिं मुंहिंजे वालिद साहब हिते कमु कंदा हुआ AR मेमन माशाल्लाह सो उन्हनि सां गॾु पोइ जेको असां नंढे हूंदे खां ई वेंदा हुआसीं रेडियो पाकिस्तान ऐं PTV ते हर जॻह ते पोइ आहिस्ता आहिस्ता मतिलबु मूंखे होस्टिंग जो शौक़ु हो तमामु घणो शौक़ु हो शीशे जे अॻियां बीही ऐं स्टाइल हणंदी हुयमि एक्शन सो जेके राजा हाणे बि हणंदो उहा त हर छोकिरी हणंदी आहे पोइ मां हिते जेको स्टार्ट में आयमि सुठो वक़्तु गुज़रियो ॾाढो मज़ो आयो कंहिंखे घणा एक्शन तव्हांजा उहे पसंदीदा मुंहिंजो बि सवाल इहो ॾाढा पसंदीदा केरु ॾिसंदो ई कोन केरु ॾिसंदो ई कोन उहे एक्शन थोरा हणी ॾेखारियो असांखे नाज़रीन खे त कीअं एक्शन तव्हां शीशे जे साम्हूं ईद जे ॾींहुं ईद ते मां स्टिल हणंदी आहियां कीअं थोरो ॾेखारियो तव्हां असांजो इहो त सेल्फी वारो आहे इहो सेल्फी आहे न हू ॿुधाए थी मां नंढे हूंदे खां ईअं कंदी हुयसि चलो मां अहिड़े तरीक़े सां बसि पोइ इहो शौक़ु हो मुंहिंजे अंदरि इहा शइ हुई त मूंखे कुझु करिणो आहे ऐं छोकिरियुनि में मैं तो बड़ी हो के ये बनूंगी मुझे तो ये बनना है ठही बि वियमि पर वरी पोइ छॾे ॾिनो कुझु वक़्त जे लाइ हाणे वरी स्टार्ट कयो हाणे जेको आहे हाणे तव्हां छा पिया कयो अॼुकल्ह रिपोर्टिंग कयो पिया छा ते रिपोर्टिंग कहिड़ो हिकिड़ो शोबो आहे तव्हांजो जंहिंमें तव्हां रिपोर्टिंग कंदा आहियो तमामु हर शइ ते असां रिपोर्ट जनरल कंदा आहियो ओवरऑल चलो हर इशू ते साईं डायरी शकूर साईं बिस्मिल्लाह तव्हांखे ॾिसंदो आहियां मूंखे बसि दिलि चवंदी आहे त माना ईअं ईदूं डायरी शकूर सां गॾु हुजनि इंशाल्लाह कुझु पंहिंजे बचपन जूं ईदूं कुझु पंहिंजे जेको आहे सो जवानी जूं ईदियूं ऐं हिन वक़्तु बि माशाल्लाह तव्हां ज़बरदस्त आर्टिस्ट आहियो ज़बरदस्त राइटर आहियो त कुझु ईदूं असां सां शेयर कयो ईदूं असल में तव्हां साईं जन महमूद साहब ॻाल्हि कई बचपन जूं जेके ईदूं हूंदियूं आहिनि पर ईद उन्हनि जे लाइ वधीक दिलचस्प ऐं माना ख़ेज़ हूंदी जेके मारूअड़ा आहिनि मिसकीन आहिनि उन्हनि कॾहिं कॾहिं नओं वॻो पाईंदा आहिनि पोइ जॾहिं उहो साल खां पोइ ईद जो वक़्तु ईंदो आहे ऐं उहा गुरबत जेकी सिंध जी मारूड़नि जी गुरबत आहे शायदि घटि माण्हुनि ॾिठी हुजे जेके कराची जहिड़नि या वॾनि शहरनि में रहनि पिया असां ॿाहिराड़ी में वञी उन्हनि खे ॾिठो आहे उन्हनि खे पढ़ियो आहे उन्हनि जो मुशाहिदो कयो आहे त उहे जॾहिं ख़ुशि थींदा आहिनि ईद जो वॻो पाए उहे ख़ुशियूं जॾहिं तव्हां ॾिसंदव तव्हांखे ईद जी हक़ीक़ी माना जी ख़बर पइजी ज़बरदस्त पर हिकिड़ी इहा ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई पर मां हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि हर उन माण्हूअ खे जेके माण्हू जीअं सवेल असां वेठा हुआसीं कंहिं ऑफिस में आसिफ़ ॻाल्हि कई त हर माण्हू माइग्रेट करे वियो आहे पंहिंजे ॻोठ मां वॾनि वॾनि शहरनि में रहे पियो अची त जेके वॾनि वॾनि शहरनि में रहंदा अचूं ईदुनि जे ख़ासि मौक़े ते पंहिंजे ॻोठ में वञी निमाज़ पढ़नि पंहिंजे ॻोठ में वञी पंहिंजे ओड़े पाड़नि सां पुराणे दौर खे वञी भाकुर पाए मिलनि त उन्हनि खे ॾाढी ख़ुशी थींदी यार असांजो बचपन जो यार आहे ऐं इन हिसाब सां तो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ईद जो सुठी ॻाल्हि आहे ॿियो त डायरी साहब छो त लेखक आहिनि ऐं लेखक उहे ॾाढा सेंसिटिव हूंदा आहिनि हसास हूंदा आहिनि ऐं उहे हर शइ खे घणो गहराईअ सां महसूसु कंदा आहिनि दुनिया खे जंहिं अख सां असां ॾिसूं था आम माण्हू लेखक वरी मर्द जेको अथव न मर्द उहो हर मर्द हसास अथव हर मर्द हसास कोन हूंदो औरतूं बि हसास आहिनि औरतूं बि हसास हूंदियूं आहिनि तव्हां जेॾीमहिल मर्द पका हूंदा आहिनि मर्द पका हूंदा आहिनि ईअं हूंदो आहे तो ख़ैर मर्द उहो ई हसास आहे न मर्द हसास कोन हूंदा आहिनि पका पत्थर जहिड़ा हूंदा आहिनि सफ़ा हसास तरीक़े जी ॻाल्हि थी आहे आसिफ़ सियाल जे हुजण जो असां ज़रूरु फ़ाइदो वठंदासीं ऐं आसिफ़ सियाल तमामु ज़बरदस्त आर्टिस्ट ऐं स्पेशली ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो गीत जेको KTN ते हलंदो आहे ऐं मां पंहिंजे शो में त हलाईंदो आहियां तो ॾाढो मशहूरु आहे ऐं मां गुज़ारिश कंदुसि रिक्वेस्ट कंदुमि छो त मूंखे काफ़ी माण्हू हिन वक़्तु मैसेज कयो आहे त आसिफ़ जॾहिं बि हुजे त आसिफ़ खां इहो ज़रूरु गीत हीर घुलंदी वञे माक पवंदी वञे एॾो दिलि सां छो ॻायो उन वक़्त में इहो पहिरियों सुवाल आहे मुंहिंजो सच्चे सां मुंहिंजो बि नंढपण जो पसंदीदा उन वक़्तु छो अहिड़ो छा हुयो नंढे हूंदे गवाह रहिजो मां इन ॻाल्हि जी गवाह आहियां यार मां चवंदो आहियां जेको बि इंसान कोई बि कमु करे न त दिलि सां मतिलबु दिलि सां मुराद ईअं हुजणु खपे त तव्हां वटि उहे फीलिंग्स हुजणु खपनि उहो पैशन हुजणु खपे कहिड़ो एहसास हो एहसास मूंखे टू बी वेरी ऑनेस्ट ठीकु आहे उहो एहसासात त ठीकु आहे मां चई सघां थो मोहबत ई आहे ऐं पर उन सां गॾु मूंखे यादि आहे जॾहिं मां उहो इहे हिन सॉन्ग जी रिकॉर्डिंग हुजे
त मां मूंखे यादि आहे जॾहिं स्टूडियो में एंटर थियो हुजां त मां वुज़ू करे पोइ इन जी वोकल्स कयूं ऐं उहे उन्हनि शयुनि हे अहिड़ियूं शयूं आहिनि म्यूज़िक ख़ासि करे अहिड़ी शइ आहे की तव्हां जॾहिं बि परफॉर्म कयो न जेकर तव्हां भले केतिरा बि सुरीला हुजो केतिरो बि ख़ान साहब लेवल ते हुजो पर जेकॾहिं तव्हां वटि उहे अंदरि जूं कैफ़ियत न आहिनि त तव्हांजा पलटा बजाया आहिनि तव्हांजा उहे कुझु बि आहे तव्हांखे छो त इन जो तालुक रूह सां रूह जेकी सा इन में ईंदी आहे इहा शइ बहरहाल तव्हां सियासी बयान ॾेई वियो तव्हांजी वॾी न पर मां थोड़ी मां ॻाल्हि कयमि जेका उहा न ॿुधाई मां बि उहा ई ॻाल्हि कई उन आहे वक़्तु उन असल में इन तोखां हीर पुछी त उहा हीर कहिड़ी हीर कहिड़ी हुई केर हुई गाने वारी न असुल बैकग्राउंड में यार इनखे छॾियो हाणे गाने जी तरफ़ अच्छा इनखे छॾ यार मार खाराईंदेसि मार करे राजा केड़ा कम साईं पोता पुछो जी ला 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 हीर खुल दीवनी मां कपव दीवनी रात ठर दीवनी याद तू जी अचे निंड पेट दीवनी हीर खुल दीवनी मां कपव दीवनी रात ठर दीवनी याद तू जी अचे निंड पेट दीवनी छा कया है छा कया हीर गुल दीवनी गोठवारा सुमन खेतबारा सुमन हीर गुल दीवनी गोठवारा सुमन खेतबारा सुमन चंद्र तारा सुमन याद तो जी अचे सूर सारा उथन छा कया छा कया हीर गुल दीवनी चंद्र ॾाढो वणे नेण मूं ॾेखणे हीर खुलंदी वञे चंद्र ॾाढो वणे नेण मूं ॾेखणे हाव में चकु हणे यादि तूं जी अचे आंख तो ॾे तणे छा कया हीर गुल दीवनी साज़ वॼंदा रहनि गीत नचंदा रहनि हीर घुलंदी रे गर सरे गर हीर घुलंदी वञे साज़ वॼंदा रहनि गीत नचंदा रहनि दर्द दुख दा रहनि यादि तूं जी अचे
नेण ट्रिमदा रहनि छा कयां छा कयां हीर गुल थी वञे मां कपाब थी वञे रात ठर थी वञे याद तुझी अचे निंड फेट थी वञे हे ला 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 क्या कजे जबरदस्त आसिफ और शोभा भाई वेल डन जबरदस्त अच्छा जी मां नाज़रीन खे ज़रूर ॿुधाईंदुसि त ही जेको महीनो ही जेका ईद कुछ ॾींहं पहिरियां 2-3 ॾींहं पहिरियां 4 ॾींहं पहिरियां असांजो दोस्त असांजो प्यारो असांजो सिंगर असांजो ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक जंहिं असांखे हिन वक़्तु जुमायो उन जी सालगिरह आहे आसिफ सियाल खे असां विश कंदासीं KTN जे हिन ख़ूबसूरत प्लेटफॉर्म तां इन गाने सां बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए तू जिए हजारों साल है मेरी ये आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर आसिफ थैंक यू सो मच राजा बिलेटेड बर्थडे चइजे तव्हां 24 अप्रैल खे यादि रखियो अॼु तव्हांजी वॾी वॾी महिरबानी ऐं मां सेम विशेस ऐं लव ब्लेसिंग्स तव्हां सभिनि जे लाइ थैंक यू वेरी मच और तुम जियो हज़ारों साल मां ज़रूरु चवंदो आहियां हिते ज़रूरु चवंदुसि त कुझु आवाज़ अहिड़ा आहिनि आसिफ सियाल हुजे नजफ अली हुजे मक़बूल तुर्क हुजे काशिफ आगाणी हुजे ये आवाज़ जॾहिं कोई भी गानो दिल चवंदी आहे आमिर शाह हुजे इन्हनि खे जॾहिं भी दिल चवंदो आहे यार गीत त ॿुधायो कॾहिं ॾुख में हूंदो आहे पर शहज़ाद जतोई भी असांजो ॾाढो प्यारो शहज़ाद जेको हिन वक़्तु असांजे विच में पर उनखे हिन ॾींहं ते यादि ज़रूरु बिल्कुलु उन्हनि खे यादि कंदासीं पर मां जेको चवां पियो त इन्हनि दोस्तनि सां वरी मुंहिंजी उथक वेग एॾी आहे शहज़ाद साहब तमामु घणी हूंदी पर हिननि मां आवाज़नि ते चयो जेके लाइव बिल्कुलु शहज़ाद विसरण जहिड़ो न आहे शहज़ाद सां इलाही टाइम सुठो गुज़रियो ऐं शहज़ाद न सिर्फ़ु ईद पर मां तव्हांखे हिकिड़ी ऑनेस्टली ॻाल्हि ॿुधायां की शहज़ाद जॾहिं बि अहिड़ा रमज़ान वारो जेको बि सीज़न गुज़रियो आहे मां नमाज़ पढ़ी आहे या रोज़ो रखियो आहे त शहज़ाद खे हमेशह दुआउनि में यादि रखियो आहे ऐं कुझु अहिड़ा रूह अहिड़ा दोस्त जेके आहिनि ऐं इहा ई लाइफ आहे जीअं तव्हां चओ त लाइफ वञणी आहे सो नालो ईअं छॾे वञे जो माण्हू बिल्कुलु मां बि वरी हिकिड़ी ॻाल्हि एड कंदी छो त मूंखे ॻाल्हाइण कोन था इन करे मां पाण ई पंहिंजी जॻह ठाहे थी वठां ज़बरदस्त ठीकु आहे न मां ॼाणी वाणी ॻाल्हि बि त मां ॼाणी वाणी चवंदी रहंदसि छो त रुगो इहे न पर शहज़ाद त असांजो प्यारो दोस्त हुयो ॿिया बि जेके असां खां विछड़ी विया आहिनि जिन खां प्यारा उन्हनि जे रूह लाइ बि असां सभिनी लाइ दुआऊं कंदासीं ही ॾींहं उहे बि हूंदा आहिनि जो मिलंदा बि आहियूं विछड़ंदा बि आहियूं पर उन यादुनि खे बि गॾु हिनखे चवंदासीं मोहबत ऐं इहे आहिनि यादूं जेको माण्हू असांजे विच में छॾे वियो आहे ऐं ईअं ई मां तव्हांखे चवंदो आहियां त मोहबतूं विरायो प्यार विरायो ख़ुशियूं विरायो त जीअं हर वक़्तु हर माण्हूअ जे उन ज़हन में जो सो सोणी थैंक यू वेरी मच तव्हां अॼु हिन साथ ॾिनो मुंहिंजो हिन ट्रांसमिशन खे अॻिते हलाइण में ज़बरदस्त वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं ऐं स्पेशली आसिफ आहे तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं लख थोरा सोणी तव्हांखे को मैसेज ॾियणो हुजे ईद जे हवाले सां त ॾेई सघो था ख़ुशि रहो मोहबतूं विरहायो वधि खां वधि दिलनि मां बुग़्ज़ साड़ कढी ॿाहिरि कयो ऐं माज़ी गुज़री वियो ईंदड़ वक़्त जी का ख़बर कोन्हे हलंदड़ वक़्त खे ज़िंदगी सम्झो जीअं मां हिन वक़्त खे ज़िंदगी सम्झा पई ऐं वरी पोइ इंशाल्लाह तव्हां सां मुलाक़ात थींदी कॾहिं पावर ऑफ नाउ बिल्कुलु बिल्कुलु आसिफ तव्हांखे को मैसेज ईद जे हवाले सां को मैसेज छा ॾींदासीं मैसेज मां चवंदो आहियां की ईद ख़ुशियूं आहे जहिड़े तरीक़े सां तव्हां पंहिंजी ख़ुशियुनि खे सेलिब्रेशन लाइ वेंदा हो सेलिब्रेट करणु वेंदा हो त जीअं साईं डायरी साहिबु हिकिड़ी तमामु भली ॻाल्हि कई जॾहिं असां उन्हनि ख़ुशियुनि खे ॾिसी करे जीअं असां पंहिंजे ॿारनि जे लाइ पंहिंजे जीअं असां कॾहिं सोचींदासीं असांखे एतिरो सुठो ड्रेस हुजे या असां पंहिंजे ॿारनि जे लाइ चॉइस कंदा आहियूं
त उते ई तव्हां अगरि अराउंड पंहिंजे ख़ासि ॻोठनि में जॾहिं ख़ासि करे इहो असां ॾिसंदा आहियूं त उते ई मासूम ॿार जेके हिन नमाज़ जॾहिं पढ़ी निकिरंदा आहियूं उहे वेठा हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे उहे कपिड़ा न हूंदा आहिनि, उहे फाटल कपिड़ा बि हूंदा आहिनि उन्हनि खे, या उहे वठी न सघंदा आहिनि। त मां चवंदो आहियां जेको बि इंडिविजुअल आहे जेतिरो थी सघे, जेतिरो जंहिंजो एक्सेस आहे, जेतिरो करे सघे, नेकी आहे, उन्हनि खे पंहिंजी ख़ुशियुनि में शरीक कयो। उन्हनि जे लाइ बि अगरि तव्हां वठी सघो था, जीअं पंहिंजे ॿारनि जे लाइ पसंदि कयो पिया, उन्हनि जे लाइ बि पसंदि कयो त जेके उहे बि सही माना में ईद करे सघनि। ज़बरदस्त ज़बरदस्त मैसेज। भले कुझु बि हुजे, ओड़ो पाड़ो ई जांच करे वठो किथे मथां अहिड़ो हुजे माण्हू जेको नओं कपिड़ा न पाईंदो हुजे। बिल्कुलु जी ताशफीन। मां बि इहो ई चवंदमि त जीअं सुणे चयो त ज़िंदगी इहा ई आहे जेकी असां जियूं था, त उनखे बहितर तरीक़े सां जियो। न को तव्हां जेको आहे अॻे जी सोचियो त छा थींदो या पोयां छा थी वियो, बसि जेको आहे हिन वक़्तु आहे ऐं हींअर जी ज़िंदगी जियो बसि। मां इहो ज़बरदस्त ज़बरदस्त ॻाल्हि। जी साईं ॾाढी शकूर साहब को मैसेज हुजे ईद जे हवाले सां। साईं ईद ख़ुशियुनि जो नालो आहे, ऐं ख़ुशियूं जॾहिं ॿियनि खे ॾींदव न तॾहिं तव्हां असली हक़ी ख़ुशी हासिलु थींदी। सो हिन ईद ते बि असां ईअं कयूं ऐं ईंदड़ जेके बि ईदूं आहिनि कोशिशि कयूं त असां ॿियनि खे ख़ुशियूं ॾियूं, मोहबतूं ॾियूं, के रुठल पचायूं, के मोहबतूं माणियूं। थैंक यू सर। मुस्तफ़ा अब्बासी। अहिड़ो मैसेज मां चवंदुसि त ज़िंदगी हिकु चकर ई थी मिले इंसान खे। अॼुकल्ह जेको नेकी जो तरीक़ेकार थी वियो आहे त तव्हां सेल्फी ऐं सबूत था छॾियो फेसबुक ते, कसम सां आख़िरत में कमु न ईंदो। नेकी तव्हांजी उहा कमु ईंदी जेका तव्हांजे रब जे विच में आहे। त नेकी अहिड़े तरीक़े सां कयो जो उहा ॾेखाव ऐं रियाकारीअ में न अचे। छो त अॻिते वेंदो जॾहिं तव्हां हिन धरतीअ तां हलिया वेंदो, हिन दुनिया में हलिया वेंदो, त आख़िर में तव्हांखे उहो भांडारो ख़ाली मिलंदो, भरियल न हूंदो। त इन करे हिन सेल्फियुनि खां परहेज़ करे नेकी लिक में कयो। ऐं पहिरियों वेझो आहे, परे जेके ॾिसी वेझो तव्हां ख़ाली छॾे ॾियो। पहिरियों मिट आहे, माइट आहे, पाड़ो आहे, उन खां पोइ ते ॾिसो। ईअं न त तव्हां परते वञी ॾिसो, वेझो वारो तव्हां मिसकिन बुख मरंदो हुजे, इहो बि तव्हांखे सही न आहे। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। महमूद मीर जत साहब साईं का मैसेज ॾींदा। मैसेज इहो आहे त पहिरीं पंहिंजे पाड़े वारनि जो हक़ आहे। सभिनी तूं नओं मैसेज ॾे न। नओं मैसेज को कोन्हे। नओं मैसेज इहो आहे त तूं मोहबतूं घणियूं विराए त बहितर थींदो। पूरे प्रोग्राम में कंहिंखे कोन ॻाल्हाइण ॾिनो अथई। पूरे प्रोग्राम में मैसेज मुंहिंजो इहो आहे त केटीएन सथ खे त हिनखे ॿधोसि। मैसेज इहो आहे प्यार कयो ऐं मोहबतूं विरायो। बहरहाल सर जेको नारा जो स्टार्ट एंड में तलबगार आहियां, जेकॾहिं तव्हां पर्ची ईंदो त वाह वाह, न त तव्हांजी मर्ज़ी। मां तव्हांखे जवाबु सुठा ॾिना आहिनि ऐं सभई गवाह हूंदा हिन ॻाल्हि जो। सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच जी। हिन ब्रेक खां पोइ मुंहिंजी को होस्ट मूंसां चेंज हूंदी। छा कजे काशिफ वाघाणीअ खे छा कजे। वेलकम जी अगेन, ख़ुशि आमदीद, भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहरायुनि सां, पंहिंजे चाह सां, पंहिंजे रूह सां, पंहिंजे मन सां हिकु दफ़ो ॿीहर ईद मुबारक। जेके हिन वक़्तु मूंखे ॾिसनि पिया, बल्कि असांखे ॾिसनि पिया, उन्हनि सभिनी खे इहा ई इल्तिजा आहे त ख़ुशियूं विरायो, मोहबत विरायो, प्यार विरायो। ऐं हिन वक़्तु मूंखे बिल्कुलु पासे में तव्हां ॾिसंदा हूंदो, मुंहिंजी साइड में तव्हां ॾिसंदा हूंदो, त इन जे लाइ मां ज़रूरु इहो शेर पढ़ंदुसि। चंड 14 राति जो तूं सहसी करी सिंगार। चंड 14 राति जो तूं सहसी करी सिंगार, तब पाड़े न पिरी असीं जे हीला करी हज़ार, तुंहिंजी सभु जमार मुंहिंजे दिलि भर जो दम हिकिड़ो। क्या बात है जी, ज़बरदस्त। थैंक यू सो मच। वालेकुम सलाम। ईद मुबारक। मूंखे लॻे थो ईद अॼु असांजी हाणे थी आहे। थैंक यू सो मच। सो तमामु ॾिसंदड़ खे मुंहिंजे तरफ़ां ईद जूं खोड़ मुबारकूं। मूंखे त तव्हांखे मूं ईद मुबारक चयो। ईद मुबारक। ख़ैर मुबारक जी। कीअं तव्हांजो सॼो ॾींहुं गुज़रियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां खां बग़ैर त ईअं अधूरो हुयो, हाणे तव्हां अची विया आहियो त माशाअल्लाह ज़बरदस्त। थैंक यू सो मच। सो हूअं त सुबुह लाको असां तव्हां सां गॾु हुयासीं, हूं तव्हां सभिनि खे हींअर जॉइन कयो आहे। सो मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनि खे दिलि जी गहराइनि सां ईद जूं खोड़ मुबारकूं। ऐं असां तव्हां सां गॾु ई हूंदासीं, महिमान बि असां सां गॾु हूंदा, कचहरी कंदासीं, मौसीक़ी ॿुधंदासीं, ऐं जेको असां ईद में छा थींदो आहे उन सभु जे बारे में असां ॻाल्हाईंदासीं। ईद में छा थींदो आहे इन जे बारे में ज़रूरु नीलम ख़बर आहे। ईद में छा अहिड़ो थींदो आहे सब कुछ स्पेशल थींदो आहे। सो ईद ते हमेशा स्पेशल शयूं थींदियूं आहिनि। ख़ूबसूरत आर्टिस्ट, ख़ूबसूरत आवाज़ुनि जा मालिक, स्पेशली मां सवेल जी ॻाल्हि कंदे असां वटि हिकिड़ी सीट आहे जंहिंखे असां बादशाह जी सीट चवंदा आहियूं, किंग जी सीट चवंदा आहियूं।
ऐं उहा ई सीट हूंदी आहे जेका महफ़िल खे अॻिते खणी हलंदी आहे, कंटिन्यू खणी हलंदी आहे। त ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक, जेतिरी मां तारीफ़ कयां ओतिरी घटि आहे। तमामु प्यारे आवाज़ जो मालिक ऐं ख़ान साहिब जा ख़ूबसूरत आर्ट गाना आहिनि, गीत आहिनि जेके KTN ते बि हलिया ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हलिया ऐं पाकिस्तान जो नामवर नालो आहे, जंहिंजो मशहूरु गानो हो त वरी यादगिरियुनि वरायो असांखे, हाय हाय अची पाण हाणे संभालियो असांखे। तो ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक उस्ताद वाहिद लाशारी गॾु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो राजा? कहिड़ा आहियो? ख़ुशि आहियो? चाक आहियो? चङा आहियो? भला आहियो? ईद मुबारकूं तव्हांखे। तव्हांखे मुबारकूं हुजनि, भली कार था ख़ैर चओ। मुबारकूं सभी ॾिसंदड़नि खे, सॼी सिंध खे, सभु जिते बि असांजी क़ौम जेका असांजा मुस्लमान भाइर रहनि था सभिनी खे ईद मुबारकूं, ईद वधायूं। KTN सथ खे तव्हांखे स्पेशली महिरबानी महिरबानी। ऐं असांजे लाइ इहा वॾी ख़ुशि नसीबी आहे त उस्ताद वाहिद लाशारी असांजे प्रोग्राम में आहे, हिन ट्रांसमिशन में आहे। स्पेशली उस्ताद वाहिद असांजे सिंध जो न बल्कि पाकिस्तान जो हिकु वॾो नालो आहे ऐं अलाह साईं हिननि खे ज़िंदगी ॾिए, अलाह साईं हिननि खे सिहत ॾिए ऐं ईअं ई असांजी सिंध जी ख़िदमत कंदा रहनि, असांजे पाकिस्तान जी ख़िदमत कंदा रहनि पंहिंजी गायकीअ जे रंग में। सो भली कार हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार, वॾी महिरबानी लख थोरा। ऐं असांजा तमामु प्यारा दोस्त, प्यारा आर्टिस्ट असां वटि मौजूदु आहिनि। लॾो पाॾे ते ड्रामो तव्हां ॾिसंदो, अली मोहम्मद ख़ासकेली साहिबु आहिनि। साईं तव्हांखे बि भली कार ईद मुबारकूं। ऐं हुन सां गॾु गॾु एवर ग्रीन असांजो ख़ूबसूरत आर्टिस्ट आहे, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते घोड़ जहिड़ा कंदे ॾिठो हुनखे मुख़्तलिफ़ ड्रामनि में, पर लॾो पाॾे में बि स्पेशली आहे। ऐं हुन खां पहिरियां बि खोड़ सारा KTN जा ड्रामा। हबीब पवर, हबीब तव्हांखे बि भली कार, महिरबानी साईं, ईद मुबारकूं। तव्हांखे बि ईद मुबारकूं, लख लख महिरबानी, ख़ुशि सदा सलामत जी। बिल्कुलु जी। ऐं ॿिया जेके असां वटि महिमान मौजूदु आहिनि माशाल्लाह तमामु सुठी शख़्सियत जा मालिक बि आहिनि। ऐं हींअर तव्हां रमज़ान शरीफ़ में जेको हिकिड़ो सीरियल ॾिठो हूंदो चोरनि मथां, उनमें तव्हां बि हुयो स्पेशली। बिल्कुलु जी, मां कीअं रहियो उहो रमज़ान जी सीरियल? कीअं तमामु बहितरीनु रहियो ऐं माशाल्लाह तमामु सभिनि जी महिनत हुई, तमामु सभिनि हुन में सुठो परफॉर्म कयो ऐं सभिनि जी कोशिशि हुई त सभु पंहिंजे कैरेक्टर खे बहितरीनु तरीक़े सां परफॉर्म कनि ऐं सभिनि पंहिंजे पंहिंजे कैरेक्टर खे प्रॉपर निभायो। सो अल्हम्दुलिल्लाह असांजो उहो ड्रामो सीरियल पूरो रमज़ान में हलियो ऐं सक्सेसफुल वियो। इहा ज़बरदस्त पोएं रमज़ान में बि हिकिड़ी पूरी सीरियल ॾिनी हिन में बि। ऐं जिन महिमाननि जो तारीफ़ उन खां पहिरियां मां ज़रूरु मां इहो चवंदुसि त तमामु थोरे अरसे में उन्हनि पंहिंजो नालो कमायो ऐं ज़बरदस्त तरीक़े सां। ऐं जेको सो चोरनि मथां मोर में बि उन्हनि कमु कयो, तमामु बहितरीनु कमु उन्हनि कयो ऐं असां सां गॾु उहे मौजूदु आहिनि। उन्हनि जो बि जेको असां तारीफ़ कराईंदासीं ऐं उन्हनि खां पुछंदासीं त इन सीरियल में उन्हनि कमु कीअं कयो, उन्हनि खे कीअं लॻो कमु करे ऐं जेको सो उन्हनि खे पूरो ड्रामो कीअं लॻो। हूअं त व्यूअर्स इलाही पसंदि कयो आहे, असांखे ख़बर पई आहे असांजे व्यूअर्स असांजे ड्रामे खे पसंदि पिया कनि। सो तमामु सुठो कैरेक्टर तव्हांखे पसंदि आयो हूंदो। असां सां गॾु मौजूदु आहिनि ज़ाकिर शेख। प्रोग्राम में तव्हांखे भली कार था चऊं। ईद मुबारक। तव्हांखे असांजी तरफ़ां ईद जूं लख लख वाधायूं हुजनि, KTN जे पूरे सथ खे, असांजे ॾिसण वासियुनि खे। ज़ाकिर खे भली कार, ज़ाकिर खे ईद मुबारकूं। हुन सां गॾु शेर दिलि गाहो वेठो आहे, हुनखे बि मुबारकूं, ईद जूं मुबारकूं। तव्हां ॿिन्ही खे हुजे, तव्हां जोड़ी खे ख़ैर मुबारकूं, तव्हांखे बि मुबारक। ज़ाकिर अलॻि आहे छा मूंखां? तव्हांखे चयमि तव्हांखे। अच्छा, शेर दिल जो बि हुन में तमामु बहितरीनु कैरेक्टर हुयो। सो असां थोरो पंहिंजे सीरियल ते ॻाल्हाइणु चाहींदासीं बिकॉज़ असांजी हीअ कास्ट मौजूदु आहे, चोरनि मथां मोर जी कास्ट आहे। सो सभिनि खां पहिरियों मां शेर दिल खां पुछणु चाहींदमि, शेर दिल सीरियल तव्हां पूरो ॾिठो चोरनि मथां मोर, छा चवणु चाहींदो? मां त इहो ई चवणु चाहींदुमि त असां पाण कमु कयो आहे, असांजे लाइ त हिकु बहितरीनु प्रोडक्शन आहे। ऐं KTN जो माशाल्लाह जेको हुयो सॼो स्टाफ ऐं असांजो डायरेक्टर साहब, तव्हां बि गॾु हुया, ॾाढी महिनत कई सभिनी। ऐं हिकिड़े सीन जे लाइ तक़रीबन ॿ ॾींहं बि वेठा हुयासीं। स्पेशली मां ॻाल्हि कंदुसि इन में तव्हांजे इन जी ॻाल्हि कटींदुसि। ज़हीर मिर्ज़त जेका डायरेक्शन कई तमामु ज़बरदस्त ऐं मूंखे PTV जो दौर यादि अची वियो, त जॾहिं टे कैमराऊं लॻल हुजनि ऐं तव्हांखे पूरो डायलॉग यादि रखिणो आहे। ॾाढो ज़बरदस्त ड्रामे जूं ॻाल्हियूं त थींदियूं रहंदियूं, पर स्पेशली ईद आहे, ईद जो मौक़ो आहे। वाहिद लाशारी उस्ताद वेठा आहिनि असां सां गॾु। वाहिद भाई, तव्हां मूंखे ॿुधाइजो त बचपन जूं ईदूं ऐं हिन वारी ईदुनि में केतिरो फ़र्क़ु आहे? बसि थोरो फ़र्क़ु आहे। पहिरियां ईद वठंदा हुआसीं, हाणे ॾींदा आहियूं। न उहे बचपन जूं जेके रांदियूं असां गलियुनि में घुमंदा हुआसीं, फिरंदा हुआसीं, ऐं हिन वक़्तु असां घरनि में वेही मोबाइल ते, इंटरनेट ते ऐं मैसेज करे था छॾियूं त ईद मुबारक हुजनि। पहिरियां जेको असां बचपन, असांजो जेको बचपन हुयो हुन में ॾिसोसीं त असां घरनि में वेंदा हुआसीं, मिटनि ॾे माइटनि ॾे भाकुर पाए मिलंदा हुआसीं। उहो दौर ऐं हिन दौर में केतिरो तव्हां ॾिसो पिया? वॾो डिफरेंस आहे हुनमें। ऐं उन खां पोइ जो तव्हां कार्ड वठणु वेंदा हुयो ईद जो, उहे ईद कार्ड मोकिलींदा हुआसीं, पसंदि कंदा हुआसीं। उहे हाणे उहे शयूं ख़तमु थी वियूं, उहे मोहबतूं बि ख़तमु थी वियूं। घर में 8 ॼणा जेकॾहिं वेठा आहिनि त 8 ई ॼणा मोबाइल ते लॻा पिया आहिनि। हिक ॿिए खे ईद मुबारक। बसि उते भले पहिरियां त फिज़िकली माण्हू केॾे वेंदो हो, मिलंदो हो, कंदो हो, उथंदो हो, खेॾंदो हो। उन जो हर दौरु जेको आहे न, वञण वारो दौरु
अचण वारो दौर हूंदो वञण वारो माण्हू चवंदो इहो भलो यादि कंदो आहे माण्हू यादि पुराणी कंदो, शयुनि उहो खे पुराणी बिल्कुलु। शयूं ऐं तमामु जंहिं महिल शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि त असांखे हुनजी ओतिरी क़दुरु न हूंदी, जॾहिं उहो ख़तमु थी वेंदी आहे पोइ असांखे अहसासु थींदो आहे त केॾो गोल्डन टाइम। नीलम मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, बस तुंहिंजो पहिरीं पहिरीं जेका ईद जी ख़र्ची उहो कहिड़ो नोट हुयो? 2 रुपए जो हुयो, रुपए जो हुयो या 5 रुपए जो हुयो? 10 रुपए जो नोट हुयो, एॾी पुराणी न आहियां, मुंहिंजो 2 रुपए जो नोट हूंदो। हिन मां एज जी ख़बर पए थी। हा 10 रुपए जो नोट हुयो मुंहिंजो। सेकंड जनरेशन आहे हिनखे थर्ड नथा पर हाणे ॿार 10 रुपया बि नथा वठनि, 100 रुपया था वठनि। हा जॾहिं मूंखे फर्स्ट ख़र्ची मिली हुई त मूंखे 10 रुपया मिलिया हुया फर्स्ट टाइम, जेका मूं ख़र्ची जेके मूंखे सम्झ बि आया पे त ये 10 रुपया न त बचपन खां घणा मिलंदा हूंदा त उन्हनि जो ख़बर न पवंदी त छा आहिनि, केतिरा पैसा आहिनि या छा। न तव्हां ख़बर आहे तव्हांजी एज इलाही नंढी आहे। अल्हम्दुलिल्लाह हींअर मुंहिंजी स्टार्टअप आहे, सो ख़र्चियूं मिलंदियूं आहिनि हींअर ताईं मिलनि थियूं अल्हम्दुलिल्लाह। हिन वक़्तु केतिरी ख़र्ची मिलंदी आहे तव्हांखे? हिन वक़्तु असांजी जेतिरी बि फैमिली मौजूदु आहे, जेतिरा बि हूंदा आहिनि, जाॾे बि वेंदा आहियूं तमामु घणी ख़र्ची हर कंहिं खां वठंदा आहियूं। बसि जेके असां जेतिरा हूंदा आहिनि या असां ऑलमोस्ट 10 to 5 lakhs। मज़ाक थी करे। अगर मां घटि चवां त चवंदा हल एतिरी तोखे मिले थी, तव्हां त वञो पिया। साईं वेठा आहिनि अलीमत भाई, तव्हां ॿुधायो तव्हांजे बचपन जूं ईदूं? तव्हां त माशाल्लाह तव्हां बि यंग पिया लॻो, ॾाढी मुछ मुआ गुर वधी वई आहे। ख़ैर न न साईं उहा ॻाल्हि कोन्हे, मुंहिंजी उमिरि माशाल्लाह 58 साल आहे ऐं माना शुरू खां ई स्पोर्ट्समैन रहियासीं, तंहिं करे थोरो बॉडी स्ट्रक्चर अहिड़ो आहे। साईं जी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदुसि त उहो जीअं हींअर मोबाइल जो दौर थी वियो आहे त चइबो न की वेझाई ॾोर ओॾा सुपरी, वेठा त गॾु ई हूंदासीं पर ख़बर करो कहिड़ी कहिड़ी दुनिया में छोकिरो कहिड़े में आहे, छोकिरी कहिड़ी दुनिया में, पीउ कहिड़े में, त पुटु कहिड़े में आहे। हिन शइ हिकिड़ी सहूलियत बि ॾिनी आहे पर पंहिंजा बि परे करे छॾिया। अॻ में असां ॿुधंदा हुआसीं त जेको आहे मायूं वञनि थियूं ब्यूटी पार्लर ते ईद ते, हाणे ॾिसूं था त सैलून ॿाहिरि भरिया पिया आहिनि, छोकिरनि सां बि भरिया पिया आहिनि, फ़र्क़ु को बि कोन रहियो हाणे, कोई फ़र्क़ु न रहियो आहे। टिकटॉक जे करे छोकिरा छोकिरियूं हिक जहिड़ा ई थी विया आहिनि। ऐं साईं ॿियो त KTN जेको आहे असांखे सुञाणप ॾिनी, KTN ते पहिरियों दफ़ो लॾो पारे ते कयोसीं ऐं तमामु सुठो रहियो असांजो ऐं व्यूअरशिप बि ॾाढी सुठी मिली। माना असां जिते वञूं था असांखे सुञाणता वञूं था त बाबा सावण कबाड़ियो। ऐं मूंखे हुन ॾींहुं हिकिड़े ॾींहुं हींअर नवाबशाह रेलवे स्टेशन ते ॾिठो त मूंखे चई साईं तव्हां त DC लॻा पिया आहियो, त हुन में त कबाड़िया आहियो, साइकिल बि हलाई। मूं चयो सभु तव्हांजे ॾिसण जो महिरबानियूं आहिनि, तव्हां मां पसंदि कयो था। साईं हबीब साईं तव्हां त माशाल्लाह मोस्ट सीनियर आर्टिस्ट आहियो ऐं तमामु ज़बरदस्त काफ़ी ईदूं तव्हांजूं टेलीविज़न चैनल सां गुज़रियूं आहिनि KTN सां, तव्हांजी बचपन जूं ईदूं ऐं हिननि ईदुनि में छा फ़र्क़ु पिया ॾिसो? बसि ईदूं असांजे दौर जो ॾींहुं ॾींहुं इंतज़ारु हूंदो, हाणे ॿारनि खे सुबुह उथारे चवंदा ईद फ़र्क़ु इहो आहे। असांजे दौर में वाक़ई इंतज़ारु हो, ॾींहुं ॾींहुं इंतज़ारु हूंदो। शेरगुल खां असां पुछंदा शुरूअ खां वठी गुल हिनजे वेझो आहे न त हिनजे ज़हन में चलो ठीकु आहे, हे अगरि नालो रखे थी शेरदिल तव्हां ईद ते स्पेशल छा कंदा आहियो? नालो ई इहो बाबा हाणे अॼु खां हिननि जो नालो ई शेरगुल मुंहिंजे NIC मां चईंदो मां तव्हांजो दिलि मां गुल रखी छॾियो। दिलि न कढो, गुल बि सुठो आहे, दिलि बि सुठो आहे। अच्छा बचपन जा गुलड़ा खां यादि आयो त शेरदिल मूंखे इहो ॿुधायो त तव्हां ईद ते स्पेशल छा कंदा आहियो? स्पेशल मां ईद ते निंड कंदो आहियां। अच्छा छो जो हीउ जेको आख़िरी हफ़्तो हूंदो आहे असां जेके बि आर्टिस्ट आहियूं उन्हनि जे लाइ ॾींहं राति रिकॉर्डिंग्स वग़ैरह पूरा 20 ॾींहं आराम कंदा आहिनि। असांजा सभु जेके डायरेक्टर्स आहिनि आख़िरी हफ़्ते में चवंदा आहिनि बाबा ड्रामे जी रिकॉर्डिंग बि अथई, ईद लिंक्स बि आहिनि, फलाण बि आहे, टीर बि आहे। ईद ते वेंदा आहियूं, कमु ॾाढो हूंदो आहे, स्पेशली तव्हां टाइम कढियो वञी सुम्ही पवंदो हाणे तव्हां इंशाल्लाह। छो जो बचपन में करे पर जेका ॻाल्हि के मूंखे ईअं पियो लॻे त चंडो ॿार आहे जंहिंमां सुठो पियो हूंदो आहे। न बाबा ईअं बि न आहे, ईद नमाज़ पढ़ंदा आहियूं, पंहिंजनि सां मिलंदा आहियूं, जेके आहिनि असां खां जेके नंढी एज वारा आहिनि उन्हनि खे ईदी ॾींदा आहियूं, वॾा असांखे ॾींदा न आहिनि। उमिरि न रहे ईअं हूंदो सुबुह सां उथंदा हुआसीं, नमाज़ पढ़ी वॾनि जे घर दरवाज़े ते वेंदा हुआसीं, वञी हुननि सां ईद मिलंदा हुआसीं। हाणे मैसेज करे था छॾियूं। न साईं उहो असांजी लालच हूंदी त तो 2 रुपया मिलंदा, न हाणे उहा एज न आहे असांखे 2 रुपया मिलनि। चलो गुड है ज़ाकिर, तव्हां माशाल्लाह प्रोफेशनली त स्पेशली मां तव्हां चवंदुसि तव्हां थोरे ई अरसे में थोरे ई वक़्त में तमामु घणो वॾो नालो कमायो। वैसे त तव्हांजो मीडिया सां तमामु पुराणो तालुक़ु आहे, प्रोफेशनल तव्हां मेकअप आर्टिस्ट रहिया आहियो, असांजो बि काफ़ी गाननि में तव्हां मेकअप कयो, ॾाढो असां ख़ुशि नसीब सम्झंदा आहियूं पाण खे, तव्हांजा हथड़ा लॻल आहिनि। उन फील्ड में ऐं हिन फील्ड में केतिरो फ़र्क़ु आहे? वॾो फ़र्क़ु आहे, ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। उहो मां कयो तक़रीबन 18 साल कयो, त हुन में मूंखे सिर्फ़ु पंहिंजा चैनल जा माण्हू सुञाणींदा, ॿाहिरि त कोई बि न सुञाणींदो।
स्क्रीन ते कम कयां त हर माण्हू सुञाणे थो। ही जेको कम था कयो पिया हीअं सुञाणप जे लाइ कयो पिया त सुञाणप मिले। सुञाणप हिन सां मिलंदी आहे हर माण्हू खे जेको स्क्रीन ते ईंदो आहे न सुञाणप पर मिलंदी अञा आहे। ज़ाकिर सां मां हिकिड़ी ॻाल्हि कटिंग ज़ाकिर हिकिड़ो नंढिड़ो मसइलो आहे त हे जॾहिं लेडीज़ कैरेक्टर में निकिरे थो तॾहिं सुञाणप मिले थी हिनखे। ईअं असां छो जो उहो हिननि जो कैरेक्टर वायरल आहे न वायरल आहे। हा फज़ीलत बेगम तॾहिं माण्हू था अॼु पोइ तव्हां फज़ीलत वारो रूप का छो न पंहिंजो बस अॼु थोरो फज़ीलत खां ॿाहिरि निकिरी उमीद टाइम अॼु ॿिया फज़ीलत में आहिनि हिन जे करे। हिन जो नालो फज़ीलत बेगम आहे पर हिन जहिड़ो बदफज़ील इंसान कैरेक्टर हाणे होदा म्यूजिशियन थोरो खड़काइनि पिया त असांखे निंड पई। त हाणे असांखे बि टाइम ॾियो थोरो। वाहिद भाई आहिनि वाहिद भाई जे हुजण जो फ़ाइदो ज़रूरु वठंदासीं। वाहिद लाशारी उस्ताद जेके महफ़िलूं हूंदियूं आहिनि उहे घटि माण्हुनि खे नसीब थींदियूं आहिनि पर अॼु असां ख़ुशि नसीब आहियूं ईद जे हिन 3 ॾियार ते उस्ताद वाहिद जहिड़ो आर्टिस्ट असांजे विच में मौजूदु आहे। उस्ताद वाहिद हिन वक़्तु ईद जे हिन ख़ूबसूरत महफ़िल खे कीअं रंगनि में रंगींदो तव्हां कहिड़े आवाज़ सां कहिड़े तव्हांखे हिकिड़ो गीत ॿुधायूं था हुनजी पोटी आहे त तो बिन कहिड़ा छांवरा सांवरा वांवरा माना हिन ख़ुशी जे मौक़े ते जेसिताईं सांवरा बांवरा पंहिंजा दिलि खे वणंदड़ माण्हू गॾु न हूंदा आहिनि त उहो ख़ुशी में मज़ो न हूंदो। वाह वाह बिल्कुलु सही था चओ। माण्हू आ पर माण्हूअ जो एहसास मरी वियो गुल आ पर गुल जो जणवास मरी वियो महबूब जे कदमनि में दम नाए ॾिनो शाइर भगवान जे चरणनि में को दास मरी वियो तो बिन कहिड़ा छांवरा सांवरा बांवरा तो बिन कहिड़ा छांवरा सांवरा बांवरा तो बिन कहिड़ा छांवरा सांवरा मां तुझे चरणन जी दासी ओ मुझे मन जा रहवासी मां तुझे चरणन जी दासी ओ मुझे मन जा रहवासी तो बिन कहिड़ा छांवरा सांवरा ओ
छप्पर तूं आहीं मां दरिया कपर तूं आहीं मुंहिंजी छांव छप्पर तूं आहीं मां दरिया कपर तूं आहीं तो बिन कहिड़ा छांवरा सांवरा ओ बांवरा तो बिन कहिड़ा छांवरा सांवरा ओ बांवरा सीने सीने में दिल धड़के जैसी मां तुझो तू मुझो तेसी सीने में सीने में दिल धड़के जैसी मां तुझो तू मुझो तेसी तो बिन कहिड़ा छांवरा सांवरा ओ बांवरा तो बिन कहिड़ा छांवरा सांवरा ओ बांवरा ला 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 Amazing. ॻाल्हि कई सांवरे जी साईं वाह वाह तो बिन कहिड़ा छांवरा छांवरा वाह वाह छा कजे छा कजे छा कजे ख़ूबसूरत महफ़िल ख़ूबसूरत आवाज़ ऐं ख़ूबसूरत आर्टिस्ट हिन वक़्तु असां सां मौजूदु आहिनि ऐं स्पेशली जेके जेके हिन वक़्तु ॾेह तोड़े परॾेह में ऐं जेके ॾिसनि पिया जेके न बि ॾिसनि पिया उन्हनि सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर ईद जूं मुबारकूं ऐं मां ज़रूरु इहो चवंदुसि त असां हिन वक़्तु जंहिं ट्रांसमिशन खे हलायूं पिया हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन खे ईद जा 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि ऐं ख़ूबसूरत प्रोडक्शन तव्हां ॾिसो पिया ख़ूबसूरत ड्रामा ख़ूबसूरत फिल्मूं ख़ूबसूरत गीत तव्हां ॾिसो पिया ट्रांसमिशन ते पर मां ज़रूरु इहो चवंदुसि त इन गीतनि खे इन प्रोडक्शन खे पहुचाइण में असांजी जेका हीअ पूरी टीम आहे स्पेशली कैमरामैन्स आहिनि म्यूज़िशियन्स हज़रात जो तमामु घणो हिते हिन जेका ट्रांसमिशन में आहे ऐं आमिर भाई आहे साउंड वारो सभिनी जूं अॼु सभिनी जे तरफ़ां मां सभिनी खे ईद मुबारक हुजनि सो पाण नंढो ब्रेक था वठूं नीलम बिल्कुलु ब्रेक वठणु लाज़मी आहे बिल्कुलु ज़रूरी ज़िंदगीअ आहे। में छो त ब्रेक तमामु ज़रूरी हूंदी आहे नंढो ब्रेक था वठूं ब्रेक खां वरी वापसि था अचूं ऐं सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर ईद ईद मुबारक।